एहसान अली मरी एडवोकेट मुझो ताल्लुक़ सपाव शहीद भुट्टो सां आहे सिंध पीपल्स लॉयर फोरम सां। सो मां इहो चवंदुसि त ही 6 साल पूरा थी चुका आहिनि शहीद असद उमराणी जी क़त्ल खे। ही हिकु एक्स्ट्रा जुडिशल किलिंग हुई। जेकॾहिं हुनजो को बि कसूर हुयो तव्हां उनखे उनजे पंहिंजे ॾोह एवज़ उनखे तव्हां गिरफ़्तार करे उनखे तव्हां कस्टडी कयो आहे, तव्हां उनखे उनजो ट्रायल फेयर ट्रायल हलण जो उनखे राइट ॾियो आहे ऐं पोइ जेका बि फ़ैसिलो कोर्ट अदालत सां घुरी जो अचे हा। सो इहो हिननि न कयो जेको हिननि खे करणु खपंदो हुयो ऐं सिंध पुलिस रूलिंग पार्टी जी तरफ़दारी कंदे उन्हनि जी पुठभराई कंदे उन्हनि जी डायरेक्शन्स ते इहो अमल कयो आहे। सो हाणे उहो केस हलंदड़ आहे कराची कोर्ट में। जी असांजी उम्मीद आहे त इंशाल्लाह उहो एविडेंस ते आहे, एविडेंस हले थो ऐं इंशाल्लाह असांखे उम्मीद आहे अदालत सां घुरी मां त उहो असांखे केस में इंसाफ़ मिलंदो ऐं उन्हनि जेके क़ातिल आहिनि उन्हनि खे केतिरे किरदार ताईं ऐं उन्हनि खे उहा जेका एज़ पर लॉ उन्हनि खे जेका सज़ा हूंदी उहा इंशाल्लाह मिलंदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इनायत उमराणी अॼु शहीद असद उमराणी जी 6वीं वरसी हुई वॾ मोरखाना उमराणी में। उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जा दोस्त ॿाहिरि मिट माइट सभु आया हुआ, उन ख़राज तहसीन पेश कयोसीं। अॼु शहीद असद खे शहादत ते 6 साल गुज़री विया आहिनि। हिन टाइम ते असांखे इंसाफ़ न मिलियो आहे। शहीद मीर मुर्ज़ा भुट्टो खां वठी करे सभिनी शहीदनि जे लाइ असांजे इंसाफ़ लाइ जदोजहद करायो। इंशाल्लाह हिकु ॾींहुं असांखे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहम्मद अली उमरानी, पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो। जीअं त अॼु असांजे शहीद असद भाउ जी 6वीं वरसी हर साल जीअं असां पंहिंजे पाण ॻोठ मोहर ख़ान उमरानी में मल्हाईंदा आहियूं, उन ई जीअं अॼु बि असद जी वरसी 6वीं वरसी हुई। असां जेको पंहिंजे पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे साथियुनि ऐं अज़ीज़नि माइटनि ऐं इलाइक़े जे मोहतरनि सां अॼु मल्हाई आहे। बाक़ी असांजे असद भाउ जो केस जेको आहे सो तक़रीबन 6 साल खां असां मुसलसिल वठी रहिया आहियूं ऐं हुन में असांजा जेके गवाह शाहिद 164 जा बयान मुकमिल थी विया आहिनि, जंहिंमें मेडिकल रिपोर्ट आई। उन में असद उमरानी खे पुलिस जेको तशदुद करे उन में मारियो आहे, उन खां पोइ गोलियूं हुयूं आहिनि। इंशाल्लाह असांखे पंहिंजे कुरट सगोरी मां इंशाल्लाह असांखे इंसाफ़ उमेद आहे, असांखे इंसाफ़ मिलंदो इंशाल्लाह।